अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध मीडिया न्यूज़ जे प्रोग्राम करंट इशू सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान सईद अहमद खरोस। जी नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हाईंदासीं शिकारपुर ज़िले में जेका पहिरियां माज़ी में अमन अमान जी सूरत हाल हुई ऐं जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे उन हवाले सां असां सां जो लाइव असांजा बहादुर ऑफिसर ऐं तमामु दबंग SSP तनवीर हुसैन तुन्यो साहिब जन बि असां सां लाइव कॉल ते मौजूदु आहिनि। अॼु असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त माज़ी में शिकारपुर ज़िले जी जेका सूरत हाल हुई उनखे नज़र में रखंदे असांजे IG सिंध ऐं असांजे वज़ीर आला सिंध तनवीर हुसैन तुन्यो साहिब जन खे मुक़ररु कयो। अॼु असां पहिरियों त तनवीर साहिब असां तव्हांखे हिन प्रोग्राम में अचण ते भलीकार चवंदा, वेलकम कयूं था जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। जी जी महिरबानी थी, थैंक यू। सर, तव्हांजी ताज़ी पोस्टिंग जेका हाणे सिखाणी कहिड़ी बि आहे, पर शिकारपुर ज़िलो अमन अमान जी सूरत हाल खां टॉप ते रहे थो माज़ी में। हिन वक़्तु तव्हांखे चार्जिंग जेका मिली आहे पोस्टिंग खे मुंहिंजे ख़्याल में 15 खां 20 ॾींहं थी विया आहिनि। उन हवाले सां सर काफ़ी तव्हांजे अचण खां पोइ किडनैप बि घटि थी वई आहे, क्राइम बि काफ़ी सारो घटि थी वियो आहे। इनखे तव्हां नज़रुनि में कीअं था ॾिसो सर? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त डिस्ट्रिक्ट शिकारपुर में तक़रीबन 1 महीने जे दौरान तैनाती खे कंप्लीट थी चुका आहिनि ऐं हिन दौरान मूं कोशिशि कई आहे त किडनैपिंग फॉर रैंसम जेको असां वटि शिकारपुर डिस्ट्रिक्ट में सभ खां वधीक क्राइम आहे ऐं जेको बदनाम करे रहियो आहे शिकारपुर जे डिस्ट्रिक्ट खे, उन में जी घटिताई कई वञे। उन में वधि एफर्ट पुलिस जूं आहिनि कई वियूं आहिनि। कानपुर सब डिवीजन वधि में वधि इफेक्टेड हुई किडनैपिंग फॉर रैंसम जे हवाले सां ऐं उन जे हवाले सां मूं काफ़ी पुलिस डिपार्टमेंट कमु कया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते कचे जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पुलिस जूं पोस्टूं क़ाइमु कई वियूं आहिनि। माज़ी में जेके बि पुलिस ऑपरेशन्स कया वेंदा उहे पुलिस बेसिकली रेड्स हुया। पुलिस वेंदी हुई, पुलिस वञी करे थोरे टाइम जे लाइ रेड करे वापसि ईंदी हुई, उन खां पोइ क्रिमिनल साॻी जॻहियुनि ते वापसि मोटी ईंदा हुआ। पर हिन दफ़े जेको मूं प्लैनिंग कई आहे डिस्ट्रिक्ट में जेके लॉ एंड ऑर्डर खे ठीकु करण लाइ, उन लाइ पुलिस जी परमानेंट प्रेजेंस रखी आहे कचे में। तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ इम्पॉर्टेंट जॻहियुनि ते जितां जितां गुज़रगाहूं आहिनि कचे जे एरिया में पुलिस खे विहारे वियो आहे। फर्स्ट टाइम इहा पुलिस उन्हनि पॉइंटुनि ते वेठी आहे ऐं असां सिर्फ़ु रेड करे वापसि न ईंदासीं, पर मुस्तक़िल उते प्रेज़ेंट मौजूदु रहंदासीं। सेकेंडली, उन खां अलावा जेके उतां जा ख़ासि तौर ते इलाइक़ा आहिनि जिन इलाइक़नि मां जो ॾोहारियुनि जो गुज़रगाह आहे, उन्हनि खे बि कोशिशि करे सील कयो वियो आहे, बंदि कयो वियो आहे। 100% त बंदि करणु नामुमकिन ॻाल्हि आहे, छो त ज़ाहिर आहे उन्हनि जे लाइ तमामु घणी लॉजिस्टिक सपोर्ट जी ज़रूरत आहे जेका शायदि असां अवेलेबल न करे सघूं, पर उन जे बावजूद बि मूं कोशिशि कई आहे त कुझु जॻहियुनि खे सील कयो वञे। उन खां पोइ असां वटि जेको सेकेंड आहे प्रॉब्लम आहे, उहो आहे त क़बाइली जहिड़नि में माण्हुनि काफ़ी सालनि जो मर्डर्स थियल आहिनि। काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा नाला बेगुनाह FIR में अची विया आहिनि ऐं हिकिड़ो अनएंडिंग सिलसिलो शुरू थियल आहे। हज़ारे माण्हू कानूनी तौरु कानून खां भॻल आहिनि, रूपोशन जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। त मुंहिंजी इहा कोशिशि आहे त उन सभिनी खे अरेस्ट कयो वञे। अगरि हू पेश थियनि पिया ऐं पंहिंजी बेगुनाही जो सबूत ॾींदा त उनखे असां बेगुनाह बि उन केसनि में कंदासीं। काफ़ी नाला ग़लति अची विया आहिनि FIR में ऐं इहा हिकिड़ी माण्हुनि सां ज़्यादती थी आहे, जेके मां कोशिशि कई आहे हाणे नेक्स्ट जेका बि FIR थिए उनजी मेरिट ते इन्वेस्टिगेशन थिए ऐं क़बाइली जहिड़नि में जेके हज़ारनि जी तादाद में माण्हू इन्वॉल्व कया वञनि था, पोइ उहे पंहिंजा घर घाट छॾनि था, ॾोहनि जी दुनिया वसाइनि था, त उन्हनि सभिनी खे हिकिड़ो रस्तो ॾिनो वञे त उहे पेश थियनि, सरेंडर थियनि, उन खां पोइ जेल वञनि। अगरि हू इन्वेस्टिगेशन दौरान बेगुनाह साबित थींदा त लाज़मी तौर ते उनखे असां बेगुनाह करार ॾींदासीं। टियों असां वटि हिते मसइलो तनवीर साहब तव्हां जी जेको पोस्टिंग जे दौरान तक़रीबन जे दौरान जेके किडनैप माण्हू थियल हुया उहे केतिरे तइदाद में बाज़ियाब थिया आहिनि ऐं जेके माण्हू उन्हनि ॾोहारनि वटि मौजूदु हुया उहे केतिरा बाज़ियाब थिया आहिनि? गुज़िरियल ॾींहं बि हिकिड़ो मेहू साहब बाज़ियाब थियो आहे तव्हांजे प्रेशर में अची करे।
बेसिकली पुलिस जॾहिं मूं जॉइन कयो त 8 किडनैपीज़ हुया। हींअर असांजा सिर्फ़ु 2 किडनैपिंग फॉर रैंसम जा आउटस्टैंडिंग किडनैपीज़ आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी कोशिशि इहा आहे त क्रिमिनल सां कंहिं क़िस्म जी डील न कई वञे ऐं उन्हनि खे सिंपल अरेस्ट करे ऐं हुननि खे जे उते दबाव विधो वञे ऐं हुननि जा जेके मुतालबात हूंदा आहिनि अक्सर तौर ते ॾोहारी मुतालबा कंदा रहंदा आहिनि त असांखे हीअ शइ खपे थी या असांजा हीअ माण्हू रिलीज़ कया वञे। त बिल्कुलु हाणे हुननि खे का रिआयत कोन मिलंदी ऐं हू जेकॾहिं अॻुवा वधाए तव्हां जे माण्हुनि खे पाण वटि रखी वेठा हूंदा मां सम्झां थो असां बि हुनजे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन खणंदासीं। 8 किडनैपी हुया, 6 बाज़ियाब थी विया आहिनि, 2 अञा रहिया पिया आहिनि। हिकु महल ऐं हिकु विराणी चक मां अॻुवा थियल आहिनि। उन्हनि ते कुझु ॾींहं पहिरियों ई अॻुवा थिया आहिनि। उन ते महिनत पुलिस करे रही आहे, कोशिशि करे रही आहे, इनशाला उहे बि जल्द वापसि ईंदा। जी अच्छा सर, तव्हांजो ज़बरदस्त जेका मेन पब्लिक तव्हांजे अचण खे तमामु भलीकार बि सुठे तरीक़े सां कयो। तव्हांजे अचण सां उन्हनि खे एतिरियूं उमेदां बि हुयूं त तनवीर साहिबु शिकारपुर में पहुचंदो त इनशाला शिकारपुर वासी ज़िलो शिकारपुर अमन अमान जी ज़िंदगी गुज़ारे बि सघंदो। त अच्छा सर, जेके क़बाइली तकरार तमामु घणा शिकारपुर में हलंदा मुख़्तलिफ़ बिरादरुनि में, उन जे लाइ कोई तव्हां अहिड़ी हिकमत अमली पंहिंजी टेक्निकल पॉइंटनि जे हिसाब सां, टेक्निक सिस्टम जे हिसाब सां का तयारी या का अहिड़ी वर्क शुरू कई आहे त उहे ख़तमु आख़िर कीअं थींदा? मां सम्झां थो त इन्हनि में मसइला जेको आहे क़बाइली जहिड़ा जेके आहिनि उन्हनि में जेका बुनियादी वजह उहा आहे त पुलिस जेको आहे उनखे कॾहिं सीरियस न वरितो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, मां वॾी कोशिशि करे रहियो आहियां त ग़ैर ज़रूरी तौर ते जेके माण्हुनि जा नाला क़बाइली जहिड़नि जे एफ.आई.आर में आयल आहिनि उन्हनि खे कंहिं तरीक़े सां पुलिस रिलीफ ॾिए। जेको आहे अगरि को मर्डर में हिकिड़ो माण्हू, 2 माण्हू, 3 माण्हू इन्वॉल्व हूंदा आहिनि, पूरी बिरादरी जे 50-60 माण्हुनि जा नाला लिखण जे करे ई उहे वरी बिरादरी जा जेके बक़ाया माण्हू आहिनि उहे बि रूपोशी जी ज़िंदगी अख़्तियार करे परेशान हालत में रहनि था। ऐं मां उन सभिनी खे इहो मशवरो ॾींदुमि त बजाए के हू भॼंदा रहनि, हू पंहिंजी प्री अरेस्ट बेल कराइनि ऐं उहा हाई कोर्ट मां थी सघे थी ऐं उनखां पोइ अची करे मूं वटि सरेंडर कनि। अगरि हू बेगुनाह हूंदा त उनखे बेगुनाही असां डिक्लेयर कंदासीं। इन्वेस्टिगेशन चेंज जो असां वटि तरीक़ेकार आहे। अगरि को चालान थियल केस आहे तॾहिं उनजे बावजूदि बि अगरि हू प्री अरेस्ट बेल कराए ईंदा। ऐं सेकेंडली जेका तव्हां क़बाइली जहिड़नि जी ॻाल्हि कई, मूं वरी उन क्वेश्चन खे तव्हां वारे खे मूं अॻु ई आंसर कयो, पर मां वरी रिपीट कयां थो त जेके क़बाइली जहिड़नि में जेके हाणे एफ.आई.आर थी रहियूं आहिनि त मुंहिंजी कोशिशि इहा आहे त उन में जेका नॉमिनेशन्स आहिनि, जेके नामज़द माण्हू आहिनि, उहे घटि खां घटि कया वञनि ऐं एक्चुअल कया वञनि, बजाए की असां बाद में अची करे उनजा नाला कढूं त बहितर इहो आहे त उनजी नॉमिनेशन्स एक्चुअल नॉमिनेशन्स कई वञनि ऐं जेकॾहिं को बेगुनाह आहे मर्डर केस में त उनखे बेगुनाह ई पुलिस डिक्लेयर करे। इहा हिकिड़ी मूं प्लान कयो आहे जंहिंजे ज़रिए उमेदु आहे त क़बाइली जहिड़नि में उहे माण्हू जंहिंजा नाला बेगुनाह अची चुका आहिनि या जेके मर्डर्स में इन्वॉल्व न आहिनि त उन्हनि खे को रिलीफ ॾिनो वञे। जेको आहे त इहो 2 हिकिड़ी 2 प्लान आहिनि, 2 प्रॉन्ग स्ट्रेटेजी आहे जंहिंजे ज़रिए मूंखे उमेदु आहे। ऐं थर्डली आहे असां वटि असलियो जेको आहे, जेका मां ॻाल्हि शायदि न करे सघियमि पहिरें जवाब में, त असलियो जेको आहे असां वटि काफ़ी सारो ग़ैर क़ानूनी मौजूदु आहे। ऐं असलियो जेको आहे ग़ैर क़ानूनी मौजूदु जेको आहे उन जे करे इहे मसइला पैदा बि थियनि था। हिते तमामु घणो असलियो माण्हुनि वटि मौजूदु आहे। अगरि जंहिं वटि असलियो निकिरंदो त असीं लाज़मी तौर ते उनखे कंदासीं, गिरफ़्तार कंदासीं। पर हिकिड़ो वॾो में वॾो मसइलो हिकिड़ो ॿियो बि आहे त असलियो जेको आहे असां वटि काफ़ी तादाद में आहे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त असले खे बि ख़तमु कयो वञे। जेको आहे असले जो जेको तव्हांजो अच्छा सर, जेको माज़ी में एस.एस.पी असांजो कामरान नवाज़ साहिब जन बि रिपोर्ट कढी हुई, कुझु ॿियनि एस.एस.पी बि रिपोर्ट कढी हुई त क़बाइली तकरारनि में ऐं ॾोहारनि जी जेका पुष्टपनाही थींदी आहे या सहूलियतकार जेके हूंदा आहिनि उहे क़बाइली क़ौमुनि जा सरदार हूंदा आहिनि। उन नज़र खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, मूं वटि अहिड़ो को सबूत कोन आयो आहे त कोई त वाक़ई में उहे सरदार उन्हनि में इन्वॉल्व? मूं वटि अहिड़ो को सबूत कोन आयो आहे ऐं बतौर एस.पी अगरि मूं वटि को सबूत आयो त मां एक्शन खणंदुमि। पर मुंहिंजे ख़्याल में हिते क़बाइली जहिड़नि में मूंखे फ़िलहालु हिन महीने जे अंदरि नज़र कोन आयो आहे त कंहिंजी का चुर्च आहे या उन्हनि जेको आहे। असां वटि बुनियादी तौर ते जेको पुलिस अफ़सर शायदि जिन माज़ी में किन माण्हुनि ते अगरि एलिगेशन हई त उन में अगरि सबूत हुजे हा त उनखे अरेस्ट करणु खपंदो हुयो। पर जेकॾहिं सबूत न आहे त कंहिंखे मुंहिंजे ख़्याल मेलाइन करणु, कंहिंजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि करणु इहा मुनासिबु न हूंदी। ऐं मां सम्झां थो त असांजा जेके बि हितां जा जेका लोकल लीडरशिप्स आहे उन में
जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, तव्हां यकीन कयो सभई मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी मूंखां डिमांड कई अथऊं त महिरबानी करे शिकारपुर जो अमन अमान जेको आहे असांखे बहाल करे ॾियो। ऐं असांखे तव्हां मां तमामु घणी उमेदियूं आहिनि। जेके बि तव्हांजा पॉलिटिकल लीडरशिप आहे उन सिर्फ़ु इहा हिकिड़ी ॻाल्हि मूंसां कई आहे ऐं हुननि जी इहा महिरबानी आहे ऐं हुननि सपोर्ट कई आहे सभिनी तमामु जेके बि पॉलिटिकल लीडरशिप आहे। त मां सम्झां थो त इहो चवणु त कंहिंखे कंहिंजी सपोर्ट हासिलु आहे या को ॾोह कराए थो, मुंहिंजे न आहे ख़्याल त को कंहिंखे को फ़ाइदो हूंदो। ट्राइब्स आहिनि हिते मां पाण में विढ़िया पिया आहिनि ऐं ख़राबियूं काफ़ी आहिनि, काफ़ी सालनि खां वठी ख़राबियूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं इन ख़राबियुनि में जेके असांजा पुलिस अफ़सर आहिनि उन्हनि एक्शन न खयां, उनजे करे वधीक ख़राबियूं थींदियूं वियूं। मूंखे उमेदु आहे त आहिस्ते आहिस्ते करे असां कुझु महीननि अंदरि इहे जेके क़बाइली जहिड़ा आहिनि इन्हनि ते असां क़ाबू पाईंदासीं। जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तनवीर अरेस्ट साहब पुलिस जी जी तनवीर साहब तक़रीबन काफ़ी जेको सोशल मीडिया जे थ्रू उन क़बाइली तकरारनि में डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि में कुझु कारियूं ॾिठियूं मौजूदु आहिनि जेके डिपार्टमेंट खे बदनाम करण जे लाइ उन्हनि ॾोहारनि जी सहूलियतकारी बि कंदा आहिनि या उन्हनि खे को वसीलो पुॼाइनि या को सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ते बि इहा शइ वायरल थींदी आहे त कुझु उहे पुलिस जा माण्हू उन्हनि सां उन्हनि जूं जेके ऑडियो रिकॉर्डिंग बि अॻ में सोशल मीडिया ते वायरल बि थियूं आहिनि त उहे ॾोहारनि सां ॻाल्हाइनि था या डील कनि था या उन्हनि खे को असले वसले जी का डील बि थींदी आहे। इन नज़र खे तव्हां कीअं ॾिसंदो ऐं उन शइ खे तव्हां कीअं हैंडल कंदो सर? सो पुलिस में काई बि कार्यविधियूं कोन्हनि के पुलिस जे जवान शहीद शिकारपुर में तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि तमामु घणी महिनत सां मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे शायदि अंदाज़ो हूंदो त हिन डिस्ट्रिक्ट में रफ़ी 100 जे क़रीब शहादतूं पुलिस वारनि कयूं आहिनि। उन्हनि पुलिस वारनि जी शहादतुनि खे बि असांखे यादि करणो खपंदो। हर डिपार्टमेंट में थोरियूं घणियूं ख़ामियूं ख़राबियूं हूंदियूं आहिनि, उहे वक़्त सां शायदि के चङायूं जेके उन टाइम ते चङायूं हुयूं उहे बाद में बुराइनि में तब्दील थी वियूं, जेके वक़्त जूं बुरायूं हूं शायदि थी सघे थो सुठाइनि में तब्दील थियूं ऐं मुख़्तलिफ़ ऑफिसर्स मुख़्तलिफ़ टाइम ते पुलिस जे जवाननि खे ॾोहारनि जे ख़िलाफ़ु यूज़ कयो ऐं ॾोहारनि जी मदद वठी करे ॿियनि ॾोहारनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो। शायदि पुलिस तमामु हितां जी बहादुर आहे, एॾी वॾियूं शहादतूं सभु कुझु करण खां पोइ अगरि उन्हनि खे असां कारियूं विधियूं चयूं त इहो मुनासिबु न आहे ऐं मूंखे यकीन आहे त असांजा जेके बहादुर जवान आहिनि पुलिस जा उन्हनि केॾी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, तमामु ॾुखी हालात में कमु करे रहिया आहिनि पिया। उन में का बि कारी रेड कोन्हे का, सभु सुठा बहादुर जवान पुलिस जा अफ़सर आहिनि। चंद माण्हू थी सघे थो पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ पुलिस महकमे खे बदनाम कंदा हूंदा, उनजे ख़िलाफ़ु एक्शन खंयो वेंदो जॾहिं को सबूत आहे साम्हूं आयो। पर फ़िलहालु मुंहिंजी नज़र में शिकारपुर जी डिस्ट्रिक्ट पुलिस जेका आहे उन तमामु घणी क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त हर साल 2, 4, 5 मां पुलिस जा जवान शहीद थिया, DSP शहीद थिया, SHO शहीद थिया। बिल्कुलु उन शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे बि न विसारियूं ऐं उन्हनि खे कारियूं विधियूं न चऊं जेके असांजा जवान हिन वक़्तु गर्मी में अहिड़ी सख़्तु गर्मी में जिते आवाम छतियुनि में पखियुनि जे हेठां वेठो आहे उते उन सां तकलीफ़ में बीठा आहिनि ऐं मां सम्झां थो त अल्टीमेटली आवाम जेको आहे उनखे अहसासु ज़रूरु थींदो त हिते पुलिस जा जवान जेको आहे उन्हनि केॾी महिनत सां इलाही ॾाढो ठीकु कयो। या मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, अगरि आवाम ऐं ॾोहारनि जे विच में पुलिस डिपार्टमेंट न हुजे तव्हां यकीन कयो ॾोहारनि जूं दिलियूं एॾियूं वधी वेंदियूं, एॾा हू बिल्कुलु बहादुर ऐं शेर थी वेंदा जो असांजे घर में बेमहफ़ूज़ न रहंदा। बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा सर, जेको तव्हां खां पहिरियां SSP असांजो साबिक़ा अमीर सऊद मक्सी साहब ऐं DIG लाड़काणो साबिक़ा नासराफ़ साहब जन ऑपरेशन बि कई हुई गढ़ी तेगो में। उन जे दौरान असांजे 2 नौजवान शहीद पुलिस एहलकारनि शहादत जो जाम बि पीतो ऐं उन्हनि सां हिकु फोटोग्राफर प्राइवेट बि हुयो। अच्छा, उन में जेको उन खां बाद में हिकिड़ी वीडियो वायरल थी हुई जंहिंमें हिकिड़ो ॾोहारी क़िस्म जो माण्हू हुयो, साबिक़ा उहो को विरोही कम्यूनिटी जो ॿुधायो पियो वञे। सोशल मीडिया जे थ्रू उहो APC मथां मौजूदु बीठो आहे ऐं उनजे कुल्हनि ते को लॉन्चर बि आहे जेको यूज़ बि करे थो। उनखे कीअं था ॾिसो सर? छा इहा जेका वीडियो हुई इहा सम्झो था फेक हुई या राइट हुई? मूंखे हिन वीडियो जे बारे में का ख़बर कोन्हे का, ऐं सोशल मीडिया खे तमामु घटि फॉलो कंदो आहियां। अनफॉर्चुनेटली मूं वटि एतिरो टाइम न हूंदो आहे जो मां सोशल मीडिया खे फॉलो कयां। मुंहिंजो बुनियादी तौर ते
कमु जेको आहे उहो CRPC ऐं पुलिस रूल्स में लिखियलु आहे त डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस उहो छा कंदो, ज़िले जो हिकिड़ो SP छा कंदो। मूंखे पंहिंजे कानून जी ऐं पंहिंजे SOP जी ख़बर आहे, मां सिंपली उहो कमु पंहिंजो कंदो रहंदो आहियां ऐं मूंखे हुन बारे में का ख़बर कोन्हे का इन करे हुन ते कमेंट नथो करे सघां। ज़बरदस्त। अच्छा सर, हाणे जेका ऑपरेशन गढ़ी तेगो में हले पई त उन में केतिरे तक तव्हांखे प्रोग्रेस मिली आहे ऐं अॻिते केतिरी मिली सघंदी, जेके शहीद पुलिस एहलकारनि जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार थी सघंदा, कैफ़े किरदार ताईं पहुची सघंदा? जी इंशाल्लाह मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, तव्हां यकीन कंदव त मुंहिंजी इहा कोशिशि आहे त जेके शहीद पुलिस एहलकार ई न बल्कि जेके माज़ी में बि पुलिस एहलकार शहीद कया विया आहिनि उन्हनि जी उन्हनि जा जेके कातिल उन्हनि खे पकड़ियो वञे, उन्हनि खे जेल हवाले कयो वञे। असांजी पुलिस जेको आहे हिकिड़े डिपार्टमेंट जेको आहे उन जा जेके रिसेंटली जवान शहीद थिया, उनखां पहिरियों बि जेके जवान शहीद थिया, उन्हनि जा काफ़ी सारा कातिल जेको आहे उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लिकल आहिनि। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त हिन पूरे एपिसोड में जॾहिं ॿिया मुलज़िम अरेस्ट थी रहिया आहिनि त उन्हनि खे अरेस्ट कयो वञे। सेकेंडली जेको कचे जो ऑपरेशन आहे उहो मां तव्हांखे ॿुधायमि त हिकिड़ी लॉन्ग टर्म प्लैनिंग सां हली रहियो आहे। हुन में ईअं न आहे जो हिकिड़े ॾींहं में वेही करे उहो सॼो मसइलो हल थींदो, पर आहिस्ते आहिस्ते स्लोली बट श्योरली असां आहिस्ते आहिस्ते वधी रहिया आहियूं, असां कमु करे रहिया आहियूं, डिपार्टमेंट कमु करे रहियो आहे, पुलिस एक्टिव थी वई आहे। पुलिस पंहिंजो रेड्स न कंदी हुई, हाणे रेड्स करे रही आहे। बाक़ी जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में डेली को न को राति जो तव्हां ॾिसो था रेड थियनि था ऐं आहिस्ते आहिस्ते पुलिस खे कामयाबियूं मिलनि थियूं। ॾोहारियुनि सां इहा जेका जंग आहे इहा अज़ल खां जारी आहे ऐं इंशाल्लाह जारी रहंदी असांजी। वॾी महिरबानी तनवीर हुसैन तनियो साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो सिंध मीडिया न्यूज़ जे हिन करंट इशू प्रोग्राम में। नाज़रीन, असां पाण इजाज़त वठंदासीं। नेक्स्ट टाइम